व इम मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़दिया सुम्मा नुनज्जिल्लज़ीना तक़व व नज़रुज़्ज़ालिमीन फ़ीहा जसिया। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। बंदाए परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त भला तन जा भाग जे कमाए व्याकाल हीरा मोती हथन में लखे हुआ लाल वंडे विरहाए वया जोगियड़ा जाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून इन्हन सदन अहवाल लंघे वयन साल तब जियरा आहिन जग में। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत तवा असा आले सुन्नत वल जमायत जे अखनि जा ठार हजरत क़िबला साईं सैयद इमाम दीन शाह साहब राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं संदन जा साहिबजादा शानवारा हजरत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह साहब हजरत क़िबला साईं सैयद अली अकबर शाह साहब राशिदी हजरत क़िबला साईं मुमताज़ अली शाह साहब राशिदी हर दिल अजीज आशिक़े रसूल आले सुन्नत वल जमायत जी सूआ हजरत क़िबला साईं सैयद मोहम्मद हिज़्बुल्लाह शाह साहब राशिदी हजरत क़िबला साईं सैयद मोहम्मद महदी शाह साहब राशिदी हजरत क़िबला साईं अखनि जा ठार तवा असा जे महफ़िल जा सिंगार हजरत क़िबला साईं सरदार अली शाह साहिब संदन जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जन असांखे पंहिंजे हेॾी महफ़िल में मुद्दऊ कयो। अल्लाह रब्बुल आलमीन संदन जे दर्जात खे फैज़ खे अञा भी वधाए जारी सारी फरमाए जो असा उम्मत खे हिन दुनिया में कब्र क़यामत में इन्हनि सैयदनि जे
ज़ात जो ही त सहारो आहे। ये रुगो ज़बानी लफ्ज़ न आहिनि, इन्हीअ जे दलील जे वास्ते हदीस हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुलाहिज़ा फरमायो। नबी असां ईअं फरमायो त अन्नुजूम अमानुन लिअहलिस समाए फ़ैज़ा ज़हबतिन नुजूम ज़हब अहलुस समाए व अहलु बैती अमानुन लिअहलिल अर्द फ़ैज़ा ज़हब अहलु बैती ज़हब अहलुल अर्द। मिरकात शरह मिशकात में ये हदीस मौजूद है। असां कंहिंजे मथो तनकीद नथा कयूं, मगर अखियूं बंद न कयो, बूटियो न, कननि में बुढ़ा न विझो। केड़े भी तरीके से वास्तो रखंदड़ हुजे, जे हक सच जो पैगाम आए तो चवंदा आहिनि त धक दुश्मन जो भी न विञाइबो आहे, हीअ त हक वारी जमायत आहे। नबी असां ईअं फरमायो त आसमान वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा। जॾहिं हदीस मां साबित आहे त आसमान वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा, त पोइ मदीने वारो उम्मत जे लाइ अमान पनाह आहे या न आहे? थोड़ो ॻाल्हायो, बात खोलियो। सुभान अल्लाह, हथ मथे करे सुभान अल्लाह। यो दिल भर साईं तव्हां जा रिआयत करे सघे थो। अकबर ॾाढो ख़राब माण्हू आहे। जेकॾहिं कंहिं वलीअ खे माण्हू अमान पनाह चवे त बसि शिरक जूं ॾंढियूं ॿधियूं था वतन बुज़ुर्ग। नबी असां जी ज़ात गिरामी फरमायो त आसमान वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा। सितारा आहिनि, आसमान वारा आहिनि। जंहिं ॾिहाड़े सितारा ख़तम, उन ॾिहाड़े आसमान वारा ख़तम। त नबी जी ज़ात बाबरकात फरमायो त ज़मीन वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि मां मुहम्मद जा अहल बैत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक अहल बैत अमान पनाह आहिनि ज़मीन वारनि जे लाइ। पोइ जे अहल बैत आहिनि त ज़मीन वारा भी आहिनि। जंहिं ॾिहाड़े दुनिया तो पर अल्लाह साईं रूहानी ताक़त ॾिनी त असां वरी हलूं था मुल्ला पंहिंजे जिस्मानी ताक़त ते। असां त लाड़काणे जी पुल भी कोन टपी सघूं। कराची में उते तुम्बा ॻोठ में तकरीर करे वरी उतां गाॾी भॼाई तंहिं जे कंडियारे में पहुतो आहे। संदसि जूं महिरबानियूं एहसान। हूअं मां ॿ घंटा तकरीर कया हा जेसि ताईं साईं अचे हा दिल पर हाणे अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे मथो भी कुछ बार झको थी पियो, तंहिंजे करे उथंदे ई मां सवदे कांटो रखियो त मां सुनी। सुभान अल्लाह। हिकिड़ो रुगो बस कलाक पोइ ॾाढो प्यार मोहब्बत ऐं तबलीग जो जीअं हक़ थींदो वा अमर नहीअ ते ॻाल्हाईंदा इंशाअल्लाह तबारक व तआला। असां इन ॻाल्हि ते नाज़ ऐं फ़ख्र कंदा आहियूं त पंहिंजा त असांजा उहे ई पंहिंजा आहिनि न, पर दुश्मन भी एतराफ़ कंदा आहिनि त दा सभु कंहिंजो तरीक़ो पंहिंजो पंहिंजो बा, पर ॻाल्हि हक़ जी करे वियो आहे। सुभान अल्लाह, हथ मथे करे दा। सुभान अल्लाह। शान मुस्तफा, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा, हुस्न मुस्तफा, जमाल मुस्तफा, मेराज मुस्तफा। नबी असां ये फरमायो ताए मुंहिंजा सहाबो मुंहिंजे चेहरे जे दीदार करण वारा साहबन जो नालो खण त हीअं सुनने जो अंदर ठरी थो पए। सुभान अल्लाह, हथ मथे करे सुभान अल्लाह। इन्हनि महबूब जे असाबन जूं 700 कुरान में आयतूं नाज़िल थियल आहिनि। हाणे 699 आयतुनि खे छॾियूं था। हिकिड़ी आयत रुगो पढ़ां थो जे कंडियारे वारा मागेनीअ जो जवाब ॾेई विया त ॾाड़ीअ जो वाइदो आहे वरी कंडियारे में वाइद ते असां न ईंदासीं। सुभान अल्लाह।
बस सुभान अल्लाह बेशक अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़ब्ल अल फतह व क़ातल उलाइका अअज़म दरजतम मिन अल्लज़ीना अनफकू मिन बअद व क़ातलू व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तअमलून खबीर। सुभान अल्लाह खुश होंदव साईं खुश होंदव अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त तव्हां में बराबर नाहिन। अल्लाह सही मोहब्बत जा साहबन के तो फरमाए है मुझे महबूब जा साहब मुझे दिल पर हबीब जे सूरत जे दीदार करण वारो हिन सॼी जमात अखियुनि सां महबूब खे ॾिठो कोन्हे रुगो ॻाल्हियूं था ॿुधनि पिया त हिते साहु सदको था कनि पिया हिते महबूब जे लाइ मरनि था पिया। अड़े जिन अखियुनि सां ॾिठो तूं उन्हनि खे थो चवे त हेॾे होॾे विया। है फौज तुंहिंजे अकुल ते हिन जमात ॾिठो बि ज़ाहिरी अखियुनि सां न आहे महबूब खे रुगो कुरान में नबीअ जो शान पढ़ियऊं मुहद्दिसन मुफस्सिरन फ़क़ीहन जा कौल पढ़ियऊं उलमा अहले सुन्नत आशिक़ रसूल मशाइखन जूं तकरीरां ॿुधऊं त हे अंदर डरे नथो पियो। 3 महीने 6 महीने उमिरि ते आशिक़नि जूं दिलियूं नथियूं ढापनि बेटाई तो चवे पियो त वसन ऐं वेसन ॾिहाड़ी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कनि ढापियो न ढापन पसण मंझा प्रिय जे। सुभान अल्लाह हाय सुभान अल्लाह। बाक़ी जिन पांजन अखियुनि सां सुहिणी सूरत खे ॾिठो महबूब जा कमालात खे ॾिठो पोइ थो चवे त इहे फिरी विया सो फिरी तूं वियो वा मेहरबानी करे असाबन जे शान में वध घट न ॻाल्हाईंदा कयो। हुजूर फरमायो त जंहिं मुंहिंजे असहाबीअ खे गारियूं ॾिनियूं उहो काफ़िर आहे। सुभान अल्लाह वाह अफजल सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाथ मथे करे बेशक अबू बकर सिद्दीक़ तव्हां सैयदन जो नानो अथव छा तव्हां पंहिंजे नाने जी मुखालफ़त सां दाओ सैयदन जो नानो वा अबू बकर सिद्दीक़ मिठियूं माइटियूं पाण में असाब ने सैयदन जूं थियल आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु मुहम्मद जो पुटु कासिम उन्हीअ कासिम जी धीउ बीबी उम्मे फरवा रज़ियल्लाहु तआला अन्हा यानी अबू बकर सिद्दीक़ जी पड़ पोटी इन्हीअ सां शादी कई इमाम मुहम्मद बाकर जंहिंजे पेट मां इमाम जाफर सादिक जा हुआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदके हाफ़िज़ खुश होने हाफ़िज़ सुभान अल्लाह। नबी जे सहरन खे थो ॻाल्हाए असां इंतजामिया खे हथ अदब जा बदी अर्ज़ कंदासीं भली 10 मुहर्रम अचे मातम कयो पिटको कयो असां तव्हांखे कॾहिं कोन झलियो वा बस रुगो एतिरो चवंदा आहियूं त बुक्स जिस सीने में हो इक़बाल जो शेर आहे चवे थो त इन्हीअ वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना जे हेठों इन्हनि ॿिन्ही तफ़सीरनि लिखियो वा त अयल जन्नत वसवाब फीहा नबी पाक जे तमाम असहाबन सां रब जन्नत जो वाइदो करे चुको आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हांजे करे महिरबानी करे इमामन सगोरन जो तव्हांखे कमु आहे त मुहर्रम शरीफ़ जे महीने में तव्हां इमामन जो ई कमु अपनायो। बाक़ी जेकॾहिं ॾिस न तव्हां अचो था महबूब जे बचड़नि जी मजलिस पढ़ण ऐं उते वरी ॻाल्हियूं तव्हां था कयो ॿियूं टियूं इहो सही न आहे। इन्हीअ मां पोइ इहो दलील वठिबो त तव्हांखे आल बैत जी सिक मुहबत दिलि में न आहे।
जी साईं जी बेशक। मां हिकिड़ो मिसाल ॾियां हीअं कंहिंजो भाउ कुठो पियो हुजे या जवान पुटु हीअं कंहिंजो कुठो पियो हुजे उहा कंहिंसां विढ़ंदो ॾुखी ॻाल्हि कंदो ॾमर कंदो कंहिं ॿिए जे मथां तनक़ीद कंदो हो पंहिंजे ॾुख में पूरो थी वियो हो पंहिंजे सूर में सड़ी वियो हुनजो जिगर सड़ी वियो हुनजो लाडलो पुटु अॾो कुठो पियो अथसि बेटा ये तॾहिं इहो शहर चयो त ॾुखीअ ॾमर न आहे बुखीअ खिल न हुजे ॾुखायल हूंदी ॾमर न कंदी बुखायल हूंदी खिल न निकिरंदी उघाड़ीअ विहांउ वयो वेचारीअ विसरी जंहिंखे जान ते कपिड़ो न हूंदो मौत में वञण जी सथ न करे सघंदी तोखे ॾुख हुजे इमामनि जो कुरपहाज हुजे असहाब जे मथां तोखे सॼी दुनिया चवंदी त तुंहिंजी छेड़े ते मर्ज़ी आहे तोखे इमामनि जो दर्द न आहे सुभान अल्लाह बेशक ॻाल्हायो खुश होंदे आप तो खुश होंदे बिल्कुल शाबाश पाण फरमायो ते मुंहिंजे चेहरे जे दीदार करण वारो मुंहिंजा सहाबो जी महबूबा पाण फरमायो त जेको बि मुंहिंजो उम्मती दुनिया जे कहिड़े बि खिते में हुजे मशरिक में हुजे मगरिब में हुजे जुनूब में हुजे शिमाल में हुजे तहत सरा में हुजे आसमाननि में हुजे जितां बि मुंहिंजे मथां सलात पढ़ंदो वा उन्हीअ पंहिंजे उम्मतीअ जी मां सलात महबूब ॿुधंदो आहियां मोटी आयासीं तुंहिंजे नारनि असांजी दिलि थरथले करे छॾी आहे फ़कीर गोबर खे स्वार भॼाईंदा आहिनि स्वार तॾहिं गोबर था भॼनि इंशाल्लाह दुआ कयो साईं दुआ कयो अल्लाह बख़्शे ॾींदुसि आमीन ख़ुदा ख़ुशि रखंदो आलिम सगोर आहियो असांखे दुआ कजो असांजो साईं मुफ्ती अब्दुल रब हिकु राजू लखांदा मट हिते वेठो बि कंडियारे में अथव सदको वञाव तव्हां थोरो अचे डिस्कस करे त ॾिसोसि ॻाल्हाए त ॾिसोसि जेकॾहिं तोखे ख़ुशकियूं न चाढ़े छॾे त पोइ असांजे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई न आहे सुभान अल्लाह हथ मथे करे सभई हथ मथे करे सुभान अल्लाह सही मक़सूद आहे न हाणे हेॾे तवजो कर लाइट वारा थोरो हेॾे दाबा फेराईंसि त असहाबनि सगोरनि ईअं महबूब खे न चयो त साईं ईअं वरी कीअं हूंदो साईं मशरिक मगरिब में तव्हांजे मथां सलात पढ़ंदा त या मदीने शरीफ़ में तव्हां ॿुधो था न असां बि एॾो त ख़ुशि थिया जो हज़रत अंस हर घड़ी हर पलक जेको कुझु महबूब जे ज़बान खां इरशाद ॿुधंदो हो त ईअं चवंदो त जेॾी ख़ुशी उन्हीअ टाइम ते थी अहिड़ी ख़ुशी कॾहिं न थी सुभान अल्लाह बेशक वाह वाह खुश थी हाय वॾी ॻाल्हि थी वई बाक़ी असांबनि अर्ज़ु कयो त असां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदासीं पाण फरमायूं त चओ असांबनि अर्ज़ु कयो त कुलना व बाद वफ़ातिक असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां वफ़ात खां बाद में बि क़ब्र अनवर में पंहिंजे उम्मतनि जी सलात ॿुधंदव सुभान अल्लाह काल हसन हुसैन जे नाले फरमायो व बाद वफ़ाती बेशक मां वफ़ात खां बाद में भी मज़ार मुबारक में पंहिंजे उम्मतनि जी सलात ॿुधंदुसि बि उन्हनि खे सुञाणंदुसि बि सॼी जमात हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चओ अरे जेके दरन में बीठा आहियो इहो जेल न आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह अधु कलाक बाक़ी अधु कलाक तव्हांखे ख़ुशि कंदा सभु ख़ुशि कंदा पोयों बि भलोड़ वेठा आहिनि
सोनी सूरत वारो वा दिल पर साईं तहां तकीर ॿुधंदव त अकबर वरी याद भी कोन ईंदव ऐं नात खान भी आहिनि पिटे त पाड़ू उन्हनि भी कढियूं न असांजूं अरे भेड़ा मौलवी क़ुरान जंग भजंदव बाक़ी असां अजाई आयासीं पर अबा असां भी लाचार आहियूं जे वरी तव्हांखे वारो था ॾियूं त वरी असांखे वारो नथा ॾियो पोइ हाणे इहो ईअं थी पियो आहे सॼो कमु जो कहे ऐलान करे न करे मां त कुर्सीअ ते कब्ज़ो करे वेही रहियुसि मां जो अबा हाणे जेसि ताईं दिलि भरो अचे तेसि ताईं अकबर तकरीर कंदो नात खान इहे ॿ भलो ॾहा जेको हिकिड़ो मां जो नात खान तव्हां ॿुधो जमात लुत्फ़ अंदोज़ थी वई कुर्बान नारे जे ॿोलियूं ॿोलियूं कोयल वारियूं जमात ख़ुशि थी वई वरी पोइ मां हेॾे होॾे ॾिसां थो जेकॾहिं छो त सिंध जो असांजो नात खान असांजो त को गुझो आहे कोन पोइ जे नज़र चढ़ी वियो त पोइ खणी ॿारड़ो ॾींदासूंसि बाबा तुंहिंजी बि ॿोली मिठड़ी आहे भली बयान कर पर जाते हेड़ा हेड़ा मिठड़ा अचनि बेसुरा मिड़ई बासड़ो वठी वेंदा जो असांखे चढ़ाईंदा न कयो सच मदीने वारे फरमायो बस हाणे आयत मुबारक जो तर्जुमो कंदुसि इन्हीअ जो शान नुज़ूल बयान कंदुसि अधु कलाक लॻी वेंदो फ़कीर पंहिंजी जाइ छॾे वेंदो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो दव इमिनकुम इल्ला वारदुहा कान अला रब्बिका हतमम मक़दिया सुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़वा नज़रु ज़ालिमीन फ़ीहा जसिया सुभान अल्लाह अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे थो फरमाए त ऐ महबूबा तव्हां में अहिड़ो कोई भी नाहे जंहिंजो गुज़र दोज़ख जे मथां न थिए तुंहिंजे रब जे ज़िम्मे ते इहा ज़रूरी ॻाल्हि तय थियल आहे अल्लाह जे इल्म में इहा यकीनी ॻाल्हि आहे मां रब जो अटल फ़ैसलो वा महबूब सुभान अल्लाह बेशक जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां जहन्नम जे मथां पुल रखराईंदुसि 500 साल जो पंधु हूंदो नबी हुजे भी पार करनी थस रसूल हुजे पैगंबर हुजे सिद्दीक हुजे शहीद हुजे कलंदर हुजे भिटाई हुजे ख्वाजा हुजे दाता हुजे सचल सुनो हुजे रोजे धनी हुजे मोहम्मद इस्माइल पिराले वारो पुनल हुजे सरकार कौशल आजम हुजे मुल्ला हुजे मवादी हुजे नेकोकार हुजे बदकार हुजे सदर हुजे वजीर हुजे सब कंहिंखे पंहिंजो हुजे परायो हुजे सज्जन हुजे दुश्मन हुजे मोमिन हुजे मुनाफिक हुजे काफर हुजे सभिनी खे मां हुक्म कंदुसि त या पुल टपी हलो त पोइ बिश्त ॼाव बेशक सुभान अल्लाह जी सही हेलो पुल टपो पो जन्नत है तव्हांजे लाइ वाह जो बेटा ये शहर चया चवे तो वॾा वण वणकार जहाज ते सोढ़ा खट सबील मता मुखे छड़िए तू आरी जाम असील विधिया जा वसील रहबर रस जाए राह में सुभान अल्लाह वॾा वण वणकार जहाज ते पानी खयुम न पाओ हे जबल जलदा यूं करे ॿियो तिख ॾेखारे ता लगन लुकू लतीफ़ चए उते माज़ूरन मथा उते पुंडल ओडो आ जिते होत हुंदी माए कली सुभान अल्लाह हाणे दिन ॻाल्हि कया न त पोइ मां वञाए हाँ अञा टियों शेर भी लतीफ़ सरकार जो ॿुधो ये तो को शेर पढ़ाई न तो बस हिकड़ो सजे रिसाले में शेर ॾिठो तने मुल्ला मरई माओ पितो फिसई पेट में
भाया भेड़ा पे त ठाहे बिटाई दे मंसूब कर हेड़ो जुल्म कर हेड़े ख्याल अथवा साईं मुनवर अली शाह साहब बैठो आ नी हां बिस्मिल्लाह शेर पढ़ियो त मैं भलो चवे तो वडा वणकार जा जिते पारी सुजन पर वर वसीला सुपरी थक से डोरे थर लह जलाल लतीफ जय कांधम यजी कर विधिया करे वर रबर रस जाए राह में सुभान अल्लाह हाथ मथे करे सुभान अल्लाह एड़ी पान में आजिज़ी पैदा कर निबड़त पैदा कर न्याज पैदा कर तवाज़ु पैदा कर सीट बटा के छड़े दे बेटाई तो चवई द अवगुण अबानन सा जे कस मुंह कया तद संग छिनी सुन्य करे वेड़ी जावया देहा पोय थिया सुखन मझा सूर घणा जाए मोहबा जाए मोह ऐ बेदार गुनाहगार पाण आयो पर मालिकी वारा जरूर आयो मथे कर कुछ बोलता जबान सा सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह अरे खुदा तो कहिया जबान किला खीबत के लाए न दिनिया बदशद गालहण के लाए न दिनिया यकन हणन के लाए न दिनिया कानन पढ़न के लाए न दिनिया आशिक तो चवे तो मंशा यही है सिलसिले कीलो काल की तो वादी रहे सना तेरे हुस्नो जमाल की सुभान शान मुस्तफा शान मुस्तफा शान मुस्तफा शान मुस्तफा मकाम मुस्तफा हुस्न मुस्तफा मेराज मुस्तफा सुभान अल्लाह असांजे शहर कंडियारे जो ज़मींदार MPA सैयद सरफराज हुसैन शाह रौनक अफरोज थी चुको आहे चओ सुभान अल्लाह हाय सही मां थी नथो सघां मां साईं खे अर्ज़ कजो त मोली विवाज करे पोतो सां पहिरें पहुंदासीं सोना साकी साकाई जमायत मारियो आहे अल्लाह ख़ुशि रखंदव छा बस अथव लाउड खे तयारु करे वियो बस तव्हां जे लाइ बि दुआ आहे सॼी सैयदनि सां स्टेज भरी पई आहे ये सैयद दुआऊं कंदव भलाई थींदव चङाई थींदव अल्लाह जे ज़ात बाबरकात जा प्यारा महबूबा महबूबा तव्हां में अहिड़ो कोई बि न आहे जंहिंजो गुज़र दोज़ख जे मथां न थिए तुंहिंजे रब जे ज़िम्मे ते इहा ज़रूरी ॻाल्हि तय थियल आहे बस मां रब जो अटल फ़ैसिलो वा महबूबा सब कंहिंखे इहो पुल सरात जो लक लंघणो पवंदो रब फरमाईंदो पुल टपी हलो त जन्नत ॼाण ओया जन्नत है या सामूं जन्नत है पर टपी हलो या पुल सरात ऐं नबी असां इहो फरमायो त क़यामत जे ॾियारे पुल सरात जो मालिक मुंहिंजो हैदर हूंदो सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह मारे हथ मथे करे अल्लाह काॾे ख्याल हुई सुभान अल्लाह महबूबा दा फरमान पिया त क़यामत जो जॾहिं ॾियारो थींदो त पुल सरात जो मालिक मुंहिंजो मुश्किल कुशा शेरे ख़ुदा हूंदो हैदर करार हूंदो जंहिंखे अली साईं टिकेट ॾी तो पुल टपी वेंदो सुभान अल्लाह हिकिड़े ॾियारे मौला अली मुश्किल कुशा अचे पियो रस्तो वठियो अबू बकर सिद्दीक़ ॾिसी चयुसि त हैदर मुबारक हुजई चई ख़ैर मुबारक छाजी अण मुंदाई थी पियो मुबारक ॾे चई नबी साईं तुंहिंजे लाइ फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े अली पुल सरात जो मालिक हूंदो जंहिंखे मौला टिकेट ॾींदो
वो पुलिस रात टपी वेंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मानुज़हतुल मजालिस जी रवायत तो पेश कया त अली साईं बि अबू बकर खे फरमायो त तोखे भी मुबारक हुजे। सुभान अल्लाह। नारे हैदरी। चाची तो माके मुबारक जे चई त माके भी नबी साईं फरमायो त हैदर क़यामत जे ॾियारे तू पुलिस रात जो मालिक हूंदे पर मुंहिंजे सौरे अबू बकर सिद्दीक़ जो दुश्मन चई उन खे टिकट न ॾींदे। हाथ मथे करे, हाथ मथे करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह सही वाह। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायुस त मुंहिंजा दिल पर हबीब इहो मां रब जे इल्म में यकीनी फ़ैसिलो अटल फ़ैसिलो वा सब कंहिंखे पुलिस रात जो लक लंघणो पवंदो पर असां परहेज़गारनि खे बचाए वठंदासीं। सुभान अल्लाह। असां परहेज़गारनि खे बचाए वठंदासीं। सुभान अल्लाह। हाथ मथे करे, हाथ मथे करे। सुभान अल्लाह, अरे वाह, सुभान अल्लाह। वाह सही वाह। पीरन वारा आहिनि न, मुर्शिदन वारा आहिनि, हिननि जो अंदर ठरे थो न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेपीरे खे या ॻाल्हि न वणंदी। रसूलुल्लाह जे उम्मत में उहे परहेज़गार केर आहिनि न असां जहिड़ा मुल्ला परहेज़गार आहिनि न मवाली परहेज़गार आ न को ॿियो परहेज़गार आ। जे परहेज़गार आहिनि त ख़ुदा जा वली कामिल परहेज़गार आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन में लोढ़े वारो साईं दिल मुराद भी अचे थो सुभान वञे, अल्लाह। लोढ़े वारो साईं मीर मोहम्मद मिठड़ो भी अचे थो वञे। ॻाल्हायो हज़रत साईं मोहम्मद महदी रहमतुल्लाह अलैह भी अचे थो वञे। सुभान अल्लाह। रोज़े धड़ी जहिड़ो जवान भी अचे थो वञे। मखदूम सरवर नूह हालन वारो भी अचे थो वञे। बेटाई घोट भी अचे थो वञे। सैयद अब्दुल वहाब शाह जीलानी हैदराबाद वारो भी अचे थो वञे। मोहम्मद हाशिम ठटवी मकलिया वारो भी अचे थो वञे। अब्दुल्ला शाह गाज़ी भी अचे थो वञे। अब्दुल्ला शाह सहाबी भी अचे थो वञे। लकी शाह सदर भी अचे थो वञे। मोहम्मद उस्मान मरवंदी सेवण वारो भी अचे थो वञे। शान औलिया, हज़रत शान औलिया। शहीद बिलाल दादू वारो भी अचे थो वञे। मखदूम सैदी मूसानी भी अचे थो वञे। मुंहिंजो सरदार मशहूरनि वारो साईं भी अचे थो वञे। ॻाल्हायो ॻाल्हायो। सुभान अल्लाह। लाड़काने वारो पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह भी अचे थो वञे। सुहिणी सूरत वारो सैयद हुसैन भी अचे थो वञे। सुभान अल्लाह। ये परहेज़गार आहिनि तोखे मञणो पवंदो न त हाणे ॻाल्हाए अचे पोइ सुभाणे न चइजे त मौलवी हीअं हीअं चई विया न त असां साबित था कयूं त इहे परहेज़गार आहिनि, ख़ुदा जा वली कामिल आहिनि। खुश होंदे। सुभान अल्लाह। वाह सही वाह। बिल्कुल सच सच ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह साईं त क़ुरान में फरमायो त असां परहेज़गारनि खे बचाए वठंदासीं, बचाए वठंदासीं। पर नबी सुने फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं ख़ुदा जा वली पुलिस रात ते ईंदा रब जो हुकुम थींदुनि त मुंहिंजा दोस्त पुलिस रात पार कयो, लंघे हलो। साईं था फरमाइनि त जहिड़ी महल ख़ुदा जो वली इन पुलिस रात जे मथां पैर रखंदो त जहन्नम दाह कंदो। बस हाणे साईं खे भरी हाणे मूंखे मार न क़ुरान जो नालो अथई दिल जो मरीज़ मां मरा थो पोइ परते भॼ बिड़ा साईं हम वाह लगा अरे अल्लाह हाफ़िज़ आना हे चाहे हां मां वरी छना से को चिचड़ो आला तिंड हे बुधाए त माण्हू हणे बस ये मज़ाक खणी था कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जड़ी मलनिया पुलिस रात जे मथो कदम रखंदो त जहन्नम दाह करे छा चवंदो ख़बर थी। नबी फरमायो त फरमायो त जुस या मोमिन फ इन नूर तुतफी लहबी। हे खुदा जा आशिक मोहम्मद जा वली दिल पर दरूदन
जे पढ़ण वारा वारो कर साईं तू मुझे मथों जल्दी लगे वञो त ये जन्म के अल्लाह जा वली चवंदा त छो छा थो थई जो रड़ियूं दाहूं तो करे चई त यो इश्क वारी चिणग मार्फत नूर जेको आ सो मुझे जन्म जे पाए के तो विसाए पो जे माजी पाए उजामी वई मुनाफिकता जन का नौसानी दो मान पो यो मुनाफिकता जन का नौसानी दो मान मेहरबानी कयो तमा जल्दी लगे वञो नबी जा गुलाम आहिनि जेके क़यामत जे ॾियारे पुल सराद ते कदम रखंदा त जन्म दाऊं कंदो त मुंहिंजी बाहि थी उजामे ऐं वाकई बाहि उजामी बि वेंदी विसामी वेंदो जहन्नम पर ॿी हिकिड़ी जहन्नम जी वयल नाले वादी आहे जॾहिं उन्हीअ जो पुॾ लाहींदा त पोइ जहन्नम बरंदो मुहम्मद जा गुलाम कलंदर जहिड़ा मस्त सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह ये बेअदब जेके मुलाक़त हथुला पेट थुला इन्हनि खे त सारे अंगरू करे छॾींदो तूं हल त सही जा काथे ॻाल्हि हा जुज़ या मोमिन फ़इन नूरक तुत्फ़ी लहबी जल्दी कर तू मुझे मथो लगे वंजो मुझी बाहि थी विसामे हेतरी जमायत बैठा हो शरीयत में बशायद खपंदा आहिनि मां समझा तो तवा हज़ारे माण्हू शायदि ॾींदो त जे नबीअ जे ग़ुलामनि में इहो पावर आहे कमाल आहे रब इन्हनि खे एॾो इज़त बख़्शी आहे जो जहन्नम ते पैर था रखनि पुल ते त विसामे थी बाहि पर इन्हीअ जॻह ते ख़ुदि मदीने वारो जॾहिं पाण ईंदो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहदीर नारे हैदरी नारे पीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा हुस्न मुस्तफा जमाल मुस्तफा मिराज मुस्तफा उलमाए सुन्नत वाला हजरत अहमद रज़ा बरेलवी ते एकड़ो शेर छयो त अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा सुभान अल्लाह खुश हो गया क्या जहन्नम अब भी न सर्द होगा जो रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह रो रो के मुस्तफा ने दरिया बहा सुभान अल्लाह रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं सुभान अल्लाह है की अगते से आयत सभी को करे ये तो बुधाया मा नजर ज़ालिमीन फीहा जसिया अल्लाह ज़िंदो फरमा पियो पंहिंजे महबूब खे त बाक़ी ज़ालिमन खे इन में माना जहन्नम में छॾे ॾींदासे गोडन भर किरियल ज़ालिमन खे इन्हीअ दोज़ख में छॾे ॾींदासे गोडन भर किरियल जेडी मल महबूबन करीमन या आयत मुबारक पढ़ी हिक कदम सुने रसूल पाक के उम्मत गुनहगार याद अचे वई मां मुल्ला के हिरस मानन जो कहे मुल्ला के हिरस पिनन जो कहीं के हिरस भंग जो कहीं के हिरस चर सजे दम हणन जो कहीं के हिरस मोंटन जो कहीं के हिरस पिलाटन जो कहीं के हिरस बनन जो कहीं के हिरस व्यापार जो कहीं के हिरस करप्शन जो कहीं के हिरस खूनन करन जो मगर मदीने वाले के हिरस है गुनाहगार उम्मत जो सुभान अल्लाह आला हजरत तो जब को तो खुदा जी उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे पर बुरों को आप लेते हैं ये आदत है मोहम्मद की सुभान अल्लाह सुभान अल्लाह गुनाहगार उम्मत के की बख्शराया पानता फरमान ब्याद सब तो मुझे उम्मत में वली न हुंदा के तो गुनाहगार बदकार जहन्नम में गिरी पवंदा दुश्मन ॾिसी छा चवंदा त महबूब जी उम्मत अथव जेका निधन की लगी पई
या जहन्नम में थी सड़े पई। हरी सुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। महबूब के हिरस उम्मत जो इनिया जला मर जे महबूब के हिरसा त तू भी हिरस महबूब के इश्क जो कर। सुभान अल्लाह। हथ मथे करे, हथ मथे करे। वाह सही वाह बेशक। बस ते आजिज़ी असा हिय गिची में गारो करे औ हिकड़े आशिक अर्ज कयो चवे दो द असा कोझे काले तुसा सुहनी सूरत वाले, तुसा सुहनी सूरत वाले। असा कोझे काले तुसा सुहनी सूरत वाले, तुसा सुहनी सूरत वाले। सुभान अल्लाह। हथ मथे करे। असा खातिम खिदमत गारू तेरे दर्द बुहारी दारू। असा खातिम खिदमत गारू तेरे दर्द बुहारी दारू। तो साई असा तेरे गोले तुसा सुहनी सूरत वाले, तुसा सुहनी सूरत वाले। असा कोझे काले तुसा सुहनी सूरत वाले, तुसा सुहनी सूरत वाले। तेरे दर ते हसीन लखाओ बने के ये यूसुफ सिरा झुका बने। है सुभान अल्लाह। के ये यूसुफ सिरा झुका बने, के ये यूसुफ सिरा झुका बने। तेरे हुस्न ते नाज निराले तुसा सुहनी सूरत वाले। साईं तुसा सुहनी सूरत वाले। कोझे काले तुसा सुहनी सूरत वाले। साईं तुसा सुहनी सूरत वाले। असा दे तो तेने देखायल हाय सुभान अल्लाह। तेने प्यार दे तोड़ूं कायल। असा दीद तने दे घायल। तेरे प्यार दे तोड़ूं कायल। देखे रहंदे अख्या तू ओले तुसा सुहनी सूरत वाले। साईं तुसा सुहनी सूरत वाले। असा कोझे काले तुसा सुहनी सूरत वाले। साईं तुसा सुहनी सूरत वाले। दर निश्तर ते मन आवी छोड़ा साई दर निश्तर ते मन आवी। रो रो नेणु कितो से आले तुसा सुहनी सूरत वाले। तुसा सुहनी सूरत वाले। असा कोझे काले
सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। सुभान अल्लाह। महबूब करीम मदीनो शरीफ छड़ियो। सही वाह वाह सही वाह। मदीने शरीफ का ओला तरफ ते जबल जे जबल जो नालो सल्ला है। उन्हीं जबल जे गार में मदीने जा साईं के सिर मुबारक सजदे में रखन। मुझा मौला मुझे मथो क़यामत जे ॾिहाड़े दुश्मन न खिलाए। माके गुनाहगार उम्मत बख्शे दे 500 साल जो पंध। मिस्कीन गुनाहगार बदकार कियां करे सघंदा। पाण फरमान था पिया त घबरा जो न। मालिक वारो मोहम्मद वेठो थव। जेडी मल रब तवा के चवंदो या रसूल अल्लाह जे चवण वारो हली अचो। मिलाद जे मल्हाइण वारो हली अचो। महबूब के नूर मञण वारा हली अचो। नबी जे ग़ैब जे मथो ईमान रखण वारा हली अचो। नबी के हाज़िर नाज़िर मञण वारा हली अचो। नबी के हयातुन नबी चवण वारा हली अचो। मुझे दिल पर जे मथो दुरूदन जे तोहफन जे मोकिलण वारा हली अचो। सजी जिंदगी त बराबर तवा गुनाह कया पर मां पुल सरात ते मोहम्मद तवा जे इंतजार में बीठो हूं। हाय हाय वाह 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 कुर्बदार मुस्तफा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तब मुझा उम्मतियो तवा मुश्किल वारे वक्त में मां के या रसूल अल्लाह करे सदींदा हुयो। उते भी तवा के दुनिया में कम आयो सहाने भी तवा के कम थो वजा। तवा जह भी यो अकीदो रखियो तो मुश्किल जे वक्त में मोहम्मद करीम पहुंचे तो गुनाहगार उम्मत जी सड़ाई करे तो। अज तवा जे इंतजार में बीठो वाया अचो त मां तवा के पुल सरात पार कराया। सुभान अल्लाह। यो इश्क जो जुमलो तो रुगो याद करे रुगो रोडन सा झूंगारी दो बतु दुश्मन उते गिरी पवंदा को दियो छा। खुदा जी कुदरत मुझे महबूब जो सिर सजदे में। खुदा जी जात बाबरकात वही न तो करे जिब्रील के न तो मोकले। असाबी सगो राहे नो इंतजार में वारो कयो महबूब जे गोला में निकरो त काडे तशरीफ वठी विया हिन। जेडी मल मस्जिद नबवी खां बाहर निकरी हलिया त जय सैर सा जन लंघियो। हाय हाय सैर सब सुरहा थिया मुंह भायो मन मुश्क जा कन अतरो हारी दो वयो। महबूब जो पेरो खणी जाबलू इलाके में पहता सारे जबलन में खुशबू पकड़े लगे। मसनविया में मौलाना रूमी तो चवे पियो तो उते हिकड़ो काफर यहूदी हो धनारा बकरन जादड़ बीठो पियो चारे। महबूब जे गुलामन उन्हीं को पुछो त यार महबूब असा जो नजर आई असा के को नसड़ो पंदड़ो दे तुझी मेहरबानी। जबे तो गुफ्त चौपा मरमरा मालूम नेस्त बल मोहम्मद रान में दानम के कीस्त। मां तवा जे मोहम्मद के न जाना न सुञाना। मां के का खबर काने मां त बकरन जो धनार वाया रात दी जबलन में रहण वारो वाया। बाकी पुछो था त एतरी खबर जाम तो त ई कदर दानम के अंदर तीर गार जार में नालद कसे ले लो नार। ओ नियसला जबल जे गार में अंदर मां के रुवण जो आवाज तो बुधण में अचे। रुवण सा गड में कुनत बाकरी ए हर साती नाल ए या उम्मती या उम्मती। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ज़बान ते उम्मत जो आवाज था ज़बान ते उम्मत जो आवाज था। लाडो सारो कतार प्या गिरियो फरमाइन असहाबी सगोरा जबल जे गार ते आया। अचे गिचन में गारा विधऊं अल्लाह जो महबूबा रब तुझी न बुधंदो त बियो कंजी बुधंदो। ओ जंग के चीरन वारा ओ वयल सिज के मोटाण वारा ओ मुंजा दिल पर हबीब रब पाजी कुदरत जो कानून बदलाए छड़े तुझी ज़बान न बदलाए। बेशक न बदलाए। हाँ सही है सुभान अल्लाह। तू दुआ जा हथ खड़ असा आमीन था चऊं। उम्मत जे लाइ भलाई नसीब थी पवंदी साईं असा जे हाल ते रहम कर। हसन हुसैन मदीने पाक जे गलन में रुंदा था वतन नानो नानो पुकारींदा था वतन। खातूने जन्नत तुंजी बचड़ी इंतजार में बिठिया। मेहरबानी कयो महबूबन करीमन फरमायुन तवा वापस पोइते मोटी वजो। तेस ताईं सिर सज देखो मथे न खणंदुम जेस ताईं मां के पाण खुशखबरी न दीदो।
थोड़ो मेहरबानी कयो मेहरबानी कयो सुभान अल्लाह असा भी सगोरा सलाह जबल जे गार खा थोड़ो हटी बीठा छा कजे सबको पांजी राय पेश करे महबूब मन परची पवे हजरत सलमान फारसी चैन त मां राय जाम वठंदो महबूब पर चंदो चईंदे चईं त खातून जन्नत जे दरवाजे ते हलणो पवंदो सुभान अल्लाह न चईं छा कया हिनन खे मां सुभान अल्लाह पाण ता फरमान पिया तव्हां खे सभिनी असाबन खे या ख़बर है मदीने वारे साईं जे दौलत खाने ते सदस्य धीअ खातून जन्नत ईंदी आ त मदीने जो साईं काम इलैहा फकबलहा व अजलसहा फी मजलिसिही मदीने जा साईं पंहिंजे बजड़ीअ जे कान उथी बीहंदा आहिनि हाउ जे उथी बीहंदा आहिनि वाकई जे त पोइ खातून जन्नत ॾे हलो बेड़ था हलाऊंसि अम्मा साईं ईंदी मदीने जो साईं सिर सजदे खां मथे खणंदा उम्मत जे लाइ बाबो वही दुआ घुरंदा असां असहाबी आमीन चवंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह त कहीं असां भी इनकार न कयो हो सब असाबी खातून जन्नत जे दरवाजे ते आया हजरत सलमान फारसी अंदर ईंदड़ वींदड़ हो अदा सलमान ने खबर मुझे बाबे जो को पतो पियो चई हाउ सब असाबी बाहर दरवाजे ते मेड़ वठी आया थी जबल जे गार में तुझो महबूब बाबो साईं सिर सजदे में रखियो उम्मत के याद पियो तो फरमाए असा मिलूं कयूं अर्ज कया असा के साईं जवाब दिनो वा मेहरबानी करके हलंदी त मदीने वारो असा दा परची पवंदो अब्बा मेहरबानी कयो हाने छडियो केड़ो त असा जो सोनो मजमून आहे न को वधीक तो के छा खपे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न कदा क्यों सब असा भी आया महबूब जे बजड़िया जे दरवाजे ते अदा सलमान इन गुनाहगार उम्मत जे लाइ मां बचड़ा पंहिंजे रब जे हवाले करे छॾिया आहिनि बाक़ी हलंदसि छो न वाह वाह आशिक सोई हकीकी जहड़ा कतल माशूक दे मन्ने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े से तलवारा खन्ने हूँ जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूँ पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने हूँ जेड़ी मल महबूब जी बजड़ी पर्दो करे सला जबल जे गार ते पहती मदीने जो साईं जो फातिमा जे लाइ उथियो ई न सॾु कयई त सॾ जो जवाब भी बाबे न ॾिनो केॾो प्यारो आहे हमेशा फातिमा जे लाइ उथण वारो अॼु तू गुनाहगार याद आयस पंहिंजे धीउ जे लाइ न उथियो सॾु थी करे जवाब नथो ॾे महबूब त इहो तुंहिंजे लाइ कुझु कयो वा तो छा कयो वा महबूब जे लाइ बाबा मुझे घर उथे भी न जवाब भी न ॾिनो वा हाणे भला इएं करे तवा सिर मुबारक सजदे खां मथे खणो क़यामत जे ॾियारे गुनाहगार पुल सरात तो मां ट्रपराए ॾींदी सां अरे मरी न पियो पवे हिते मरी न पियो पवे सुभान अल्लाह मरी न पियो पवे फातिमा फातिमा असां भी पोइते मोटी वञो तू भी पोइते मोटी वञ कंहिंजी ॿुधण जे लाइ तयार न आहियां मां तेस ताईं सिर मुबारक सजदे खां मथे न खणंदुमि जेसि ताईं रब्बुल आलमीन मूंखे पाण मुबारक न ॾियारे मोकिलींदो खातून जन्नत अर्ज़ कयो त मुंहिंजा अब्बा मदीने ने मोटी वेंदस मांखे मेहणा मिलंदा ताना मिलंदा त चंड खे चीरण वारो वयल सिज खे मोटाइण वारो बुंडन खां ॻाल्हाइण वारो पुत्रन खां ॻाल्हाइण वारो
वणन खां सजदन जे कराइण वारो वॾे पावर वारो महबूब अॼु त रब ॿुधेसी कोन थो इहे मां कॾनि सां ॻाल्हियूं कीअं ॿुधी सघंदसि मुंहिंजा अब्बा ठीकु आहे जेकॾहिं तव्हां ईअं था फरमायो त भला मां बि हिते वेही थी रहां पोइ जॾहिं तव्हांखे रब ख़ुशख़बरी ॾिनी तव्हां सिर्फ़ु सजदे खां मथे खणिजो पोइ गॾिजी मदीने ॾे हलंदासीं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ये चई करे रसूलन जे सरदार जे न्याणीअ वलियन जे सरदार जे राणीअ अल्लाह हसनैन करीमैन जी अम्मा मथे सिर मुबारक खयो आसमान ॾे रब के अर्ज कयई त मुंहिंजा मौला हेठ नज़र कर हीअ कंहिंजी न्याणी बीठी थई अरे थोड़ो ॻाल्हायो नथा मुंहिंजा मौला मां मदीने ॾे मोटी कोन वेंदसि बाबो साईं सिर सजदे खां मथे नथो खणे हाणे हीअ जेका मुंहिंजे मथे ते चादर ततहीर जी रखराई बि तो रब हे शान भी तो ॾिनो मान भी तो ॾिनो मोहम्मद जहिड़ो अबो भी तो ॾिनो हसन हुसैन जा बचड़ा भी तो ॾिना हैदर करार जहिड़ो वर भी तो ॾिनो जन्नत जी धयाणी भी तो कयो त हीअ मां पंहिंजे मथे तो वञु चादर लाहियां थी तेसि ताईं मथे ते न कंदी मां जेसि ताईं मूंखे बाबो मोहम्मद न परचाए ॾींदे मुसलमानो बस खातून जन्नत जा चादर मुबारक में हथ विझण फनज़ल जिब्रील अलैहिस्सलाम फक़ाल या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह युक़रिउक सलाम व यक़ूलु लक कुल फातिमत ला तहज़न फइन्नी अफ़अलु बि उम्मतिक मा तुहिब्बु फातिमा वारो कर जिब्रील पहुंच मुझे राणे के वनी चयो त रब सलाम ॾई तो चवई त दिल पर सिर सजदे को मथे कण पंहिंजे बचड़ीअ खे चयो त मथे तो चादर न लाहे मां कहारी क़यामत न करे छॾिया चवेस त रब थो चवई तू गम न कर क़यामत जे ॾियारे तुंहिंजे बचड़नि जा खून बि रायगान न वेंदा मुंहिंजे दिल पर मोहम्मद जा सजदा बि बेकार न वेंदा मां तव्हांखे उम्मत जे लाइ राज़ी कंदुसि राज़ी कंदुसि राज़ी कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताहिरा तय्यबा खिताबन वारी जी जली फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा सुभान अल्लाह ताहिरा तय्यबा खिताबन वारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा हाड़ा रोज़ो पानी दे रखियो छोड़ियो साजलन खे दामन खा तब न मुंह मोड़ियो तू असाई मदहर नूरी प्यारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन वारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा रात दी हाँ क्या ममे वाह सही वाह सुभान अल्लाह पीहणो पे तो है जो याद मुझी जीजा चंद्र जो पीहणो पे तो है जो शान सुभान अल्लाह छा बुधाया तुझी परदे तारी जी जल फातिमा जन्नत जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन
वारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जद खुलियो हजरत सुलेमान जे नियाणी जो जिक्र सिरत सोने दा जबान ने माल पानी जो जिक्र जद खुलियो हजरत सुलेमान जे नियाणी जो जिक्र सिरत सोने दा जबान ने माल पानी जो जिक्र थियो असर तुझी दबौते सुभान अल्लाह थियो असर तुझी दबौते तारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन वारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा तो कयो खम्मो पहुंचे मसरूफियात मिस्कीनी डसी क्यों न मालिका खा कबारा तुझी खम की नींद सी तो कयो खम्मो पहुंची मसरूफियात मिस्कीनी डसी क्यों न मालिका खा कबारा तुझी गम की नींद सी अल्लाह ख्वाबन में तुझी दिल सुभान अल्लाह अल्लाह ख्वाबन में तुझी दिल थारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन तारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा सानो सवा मानी हूं डिठ्यू तो जन्नत ने जैसे रमे सागी शहजादी जुती पाराए बीठी पैर में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सानो सवा मानी हूं डिठ्यू तो जन्नत ने जैसे रमे सागी शहजादी जुती पाराए बीठी पैर में तोखे जहजी गाल गणती यारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन वारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा अज़मी अब्दुर्रहीम मुझे चाचा लिखी शामिल कबो तू हसनैन जी तुझो मोहम्मद वाबो हाय सुभान अल्लाह सुभान तू अल्लाह हसनैन जी तुझो मोहम्मद वाबो तू खुदा जे शेर जी सुभान तू अल्लाह खुदा जे शेर जी हर मारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा ताहिरा तय्यबा खिताबन बारी जी जल फातिमा जन्नतिन जी मालिकानी प्यारी जी जल फातिमा जन्नत
जन्नतन जी मालिकाणी प्यारी जी जल फातिमा जमायत इते जमी बीठी हुजे सुभान नवा जे इश्क में घटताई नाई हुजे अन्या इश्क जोर भरियो बीठो हुजे हाने सीर में लाथो तमाम इतो तवा के पार अगते पीर दिलबर साईं हक फरमाई हक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं